अकीदो बनायो तो औलाद के दींदो औलाद धिया पुत्र जोड़ा। हाँ एक जुमलो मां तव्हांखे सिखाया तव्हां वञी ॻाल्हायो मुशरिकनि सां। तवज्जो बीबी आशा सगोरी कंहिंजी घरवारी सबे ॻाल्हायो पाक नबी खां मथे कोई आहे। बीबी आशा सगोरी कंहिंजी अम्मा आशा कंहिंजी घरवारी हुई। शादी कई है ना कई है शादी कई है ना कई है हथ मथे जो कैसा कई है कैसा कई है शादी इनजे करे कभी आता औलाद न थे ना ॾाढे करायो पो दुआ घुरा पो दिल लपी घुरे नबी थे तो मुझी घर वाली प्यारी के औलाद थे ऐं अम्मा आशा दिल लपी घुरे तो मूंखे थोड़े नबी को औलाद थे। पो घणा पुट हुया अम्मा आशा के घणियूं न्याणियूं छो फाजिल शाह तो महरम जतो इनके पुट दे तो चिकदा वां 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 तू पिंगा ठारा वनी ना कलंदर लात के पुट दे तो फिटाए तो पुट दी यार आदमी बैठो हे लौलाक जो नबी समावात जो नबी हैवानात जो नबी ओ नबियन जो नबी पंजी दादली घर वाले के पुठे हो पर न्याणी नहीं न सजो। ये वैद याद करे मानू के समझायो वनी कि अल्लाह का सवा जो को पुट रही सके। हा हथ मथे कजो अल्लाह ते हुज्जत लाए आमना जो लाल पंजी घर वाले के पुट या न्याणी दे सके। हा जैसे हिते एकड़ो टियों चौथो दिहाड़ो मुल्ला तकरीर करे वियो आ। केड़ी तकरीर कई के तकरीर कई त हिकड़े दिहाड़े आशा सिद्दीका नबी करीम वटि रोंदी आई। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमास आशा छो थी रोए चई या रसूल अल्लाह मुखे साहेड़ियूं ताना थियूं हणन। छा थियूं चवनि के साहेड़ियूं थियूं चवनि त तोखे पुट जी औलाद काने तोखे न का धीअ न को पुट तो जो नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू चवंदी आ त मुंहिंजो नबी अल्लाह जो हबीब आ उन जी दुआ कबूल थींदी आ। पो तू मुड़ सके छो न थी चवे त तुंहिंजे तोखे रब करीम वटां पुट वठी ॾे। ओ या रसूल अल्लाह वारो कर मुंहिंजे लाइ ख़ुदा खां दुआ घुर ताननि खां छॾाए मां निपुटी आउटरी हां मूंखे दुआ कर त मूंखे अलाह पुटड़ो ॾे। नबी करीम जी ज़ात बाबरकात ख़ुदा जे दरबार में हथ खया ओ मुंहिंजा मौला मांखे पुट ॾे आशा खे पुट ॾे मुंहिंजा मौला असांखे ताननि खां बचाए मुंहिंजे ज़ाल खे ताननि खां बचाए। ॾाढू रब खे मिनथू कयई पर रब करीम हिकड़ी भी नबी जी कान बुधी। अबा इहो तकरीर करण वारो केर आ चओ मौलवी ॾाढे जो केर आ जोर सां चओ केर आ मौलवी आलिम सॾाइण वारो। मां ख़ुदा जो कसम खणी चैलेंज थो कयां ऐलान थो कयां इहे लफ़्ज़ जेके न मौलवी चया हन जेकॾहिं कंहिं बि हदीस में ॾेखारे अहिड़े नमूने सां जीअं न पलीत बयान कया हन त मां हुनखे 2 लख रुपया इनाम ॾींदुसि। इहे लफ़्ज़ कोन्हनि मुंहिंजे आका व मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लाइ कॾहिं बि दुआ औलाद जी कान घुरी आहे। महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खुदा जे रज़ा ते राज़ी आ। चओ खुदा जे रज़ा ते न को अम्मा आशा सिद्दीका नबी करीम के अर्ज कयो आ चो त आशा सिद्दीका का जेड़ी तेड़ी औरत कान्हे का उहा औरत रब करीम जो कसम आ हुनखे हिकड़े पुट जी केड़ी जरूरत आ 2 पुटन जी केड़ी जरूरत आ 7 पुटन जी केड़ी जरूरत आ। मां पीउ राज़ी थी चवंदा खुदा कंदो 7 पुट तो थींदे 7 पुट जमदई। आशा सिद्दीका के अल्लाह ताला उहे पुट नसीब फरमाया। कुरान तो फरमाए अन्नबियु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जी ज़ात बाबरकात मोमिनन खे साह खां भी वधीक वेझो आ ऐं नबीअ जूं घर वारियूं रूह ज़मीन जे मोमिनन जूं मायरूं आहिनि। चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। खुदा जो कसम आ अबू बकर जी न्याणी आ हिकड़े पासे अबू बकर जी चओ चओ छा है
ॾाढे चओ थको त न है चो आशा सिद्दीका सिद्दीक अकबर जी न्याणी आ पर मां तोखे हदीसुनि में ॾेखारियां अल्लामा काज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे पंहिंजे किताबनि में त सिद्दीक अकबर चवंदो हो अम्मा आशा सिद्दीका हिकिड़े पासे तूं मुंहिंजी धीउ आ ॿिए पासे मुहम्मद करीम जी घरवारी आ नबी जे घरवारी जे करे मां अबू बकर जी बि तूं अंबड़ आ अड़े जेके अबू बकर जहिड़ो रूहानी पुट हुजे उमर जहिड़ो रूहानी पुट हुजे उस्मान जहिड़ो रूहानी पुट हुजे हैदर करार जहिड़ा रूहानी फर्ज़ंद हुजनि हसनैन करीमैन जहिड़ा रूहानी फर्ज़ंद हुजनि बिलाल जहिड़ा फर्ज़ंद हुजनि अबू ज़र गफ़ारी जहिड़ा फर्ज़ंद हुजनि अल्लाह पाक जो कसम हज़रत सलमान फारसी जहिड़ा फर्ज़ंद हुजनि पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा फर्ज़ंद हुजनि रोज़े धणी जहिड़ा जवान उन जा फर्ज़ंद हुजनि कलंदर शहबाज भिटाई घोट जहिड़ा फर्ज़ंद हुजनि मां तो चवां उनखे ॿिए फर्ज़ंद जी ज़रूरत ई कान्हे का अहिड़ा फर्ज़ंद जो क़यामत ताईं सभु ईमान वारा अम्मा जा औलाद आओ या न तुंहिंजी औलाद निभागी थिए त पीउ जी ॾाढ़ी पटे आओ या न पर मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जी प्यारी अम्मड़ के अल्लाह ताला ईमान वारा पुट करे ॾिना अहिड़ा पुट करे ॾिना जंहिंजे अल्लाह जो क़ुरान शाहिद आहे अज़वाजुहु उम्महातुहुम जेके नबीअ जूं कुआरियूं आहिनि नबीअ जूं घर वारियूं आहिनि सॼे जहान जे मोमिननि जूं माइरूं आहिनि अफ़सोस जो मक़ाम आहे जो हे मोमिन त आहिनि कोन जो गॾो बि चवे थो त मां वहाबी कोन थींदुसि अब हाओ न सही पोइ इहे निभागा पंहिंजे माउ ते कूड़ छो न हणंदा जो महबूब जी अम्मा ते इल्ज़ाम पिया हणनि त अम्मा रोए पई नबी खे चवे पई त मां तो मयारू न आहे मूंखे मायूं ताना थियूं हणनि कंहिं बि औरत आशा खे तानो कोन हयो आहे अड़े आशा जे भाग सां हूरू बिरी सघनि चओ सुभान अल्लाह